मीडिया के तमाम दोस्तों को अस्सलाम वालेकुम। मैं यहाँ सिजाद हुसैन लिगारी, डिस्ट्रिक्ट घोट की रिपोर्टर सिजाद हुसैन लिगारी, A1 न्यूज़ HD TV पाकिस्तान। सिजाद हुसैन लिगारी गरीब मिस्किन मज़लूम जी मदद करण वारो सहाफ़ी सिजाद हुसैन लिगारी आहियां। हिन कलाम सां मां ग़रीबनि जी मदद कंदो आहियां। गरीब अवाम सां मां गॾु आहियां। गरीब अवाम मूंखे मसइलो ॿुधाए, इंशाअल्लाह मां मसइलो हल कंदुमि, उहो बि अल्लाह वास्ते फ्री में। गरीब अवाम सां मुंहिंजो वाइदो आहे, हिन कलाम सां मां गरीब अवाम जी मदद कंदुमि। हिन कलाम सां लिखंदुमि, इंशाअल्लाह गरीब अवाम जी मां मदद कंदो रहंदुमि। सॼी उमिरि मां गरीब अवाम जी मदद करण लाइ तयारु आहियां। अवाम ॾेर की तालके जी हुजे या दाद लिगारी जी हुजे, उनखे मां मदद करण जे लाइ तयारु आहियां। 24 घंटे मदद करण जे लाइ तयारु आहियां। मुंहिंजो नंबर बि तव्हांखे फेसबुक जे ज़रिए पहुचाए छॾींदुमि। जी दोस्तो, वधीक तव्हां मूंसां राब्तो कयो, इंशाअल्लाह मां तव्हांजो मसइलो गिरेट कंदुमि, हल कंदुमि, इंशाअल्लाह अल्लाह जे हुकुम सां। खुदा हाफ़िज़, महिरबानी। रिपोर्टर सिजाद हुसैन लिगारी। गरीब मिस्किन मज़लूम जी मदद करण वारो मां आहियां। रिपोर्टर सिजाद हुसैन लिगारी। जीअं त नसरुल्ला गॾाणी हुयो, मां बि ईअं थींदुमि इंशाअल्लाह। कंहिं गरीब सां नाहक न थियण ॾींदुमि। हिते जेका वॾेरा आहिनि, UC नंबर 58 दाद लिगारी में, जा तालके ॾेरकी में, जा मीरपुर माथेले में, ही ज़ालिम ऐं वागूं आहिनि वॾेरा। ऐं सरदार बि पंहिंजा जेका आहिनि उहे बि ज़ालिम आहिनि। नाहकी क़तल कराए छॾींदा आहिनि। जेको सच ॻाल्हाईंदो आहे, जेको कंहिं ग़रीब जो हक़ वठी ॾियण जो वाइदो कंदो आहे, मुतालबो कंदो आहे, उन्हनि खे ई क़तल कराए छॾींदा आहिनि। इन्हनि जो ज़ुल्म असां बर्दाश्त कोन कंदासीं, न करण कंहिंखे ॾींदासीं। मां ग़रीबनि जी मदद करण लाइ तयारु आहियां ऐं मदद कंदो बि रहंदुमि। तव्हां पंहिंजो मूंखे मसइलो ॿुधायो, इंशाअल्लाह मां तव्हांजो मसइलो हल कंदुमि। मां तव्हांजो मसइलो पूरी दुनिया खे ॾेखारींदुमि, इंशाअल्लाह मसइलो हल थी वेंदो अल्लाह जे हुकुम सां। खुदा हाफ़िज़ दोस्त, सिजाद हुसैन लिगारी।